जेकर अचे हाण त करिया रूह रचंदियूं, आयल ढोलिए साण, आयल ढोलिए साण हूंद गर लॻी ॻाल्हियूं कयां। मुज़िज़ नाज़रीन, अवां जे प्रोग्राम शाह जी साञा सां अवां जो मेज़बान ज़वार नकवी हाज़िर आहे। असां अॼोको ही प्रोग्राम हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे हवेलीअ जे आगंद में रिकॉर्ड करे रहिया आहियूं। असांजो अॼोको प्रोग्राम शाह साहब जे सुर सामूंडीअ ते आहे ऐं अॼोके प्रोग्राम में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सुर सामूंडीअ ते ॻाल्हाईंदा सिंधी ॿोलीअ जा सरमूड़, अदीब, दानिश्वर, शाह साहब जा पारखू ऐं ॾाहा जनाब रसूल बख्श पलीजो साहब। आउं खेनि गुज़ारिश कंदुसि त पाण शाह साहब जे सुर सामूंडीअ ते असांखे सम्झाणी ॾियनि। जनाब रसूल बख्श पलीजो साहब। सिंधी माण्हुनि जे बारे में आम तरह मशहूरु आहे त सिंधी माण्हू घर जा गुलू आहिनि। घर खां छलनि 2-3 मील परे थियनि परदेस में हलिया वेंदा, ऐं जेकॾहिं नौकिरी का परे मिली पई त कोन वठंदा, ऐं उनखे असीं माण्हू चऊं वतन जी हुब। पर सिंधी क़ौम में सदियुनि खां वठी हिकिड़ो अहिड़ो ग्रोह पे रहियो आहे जंहिं सिंध जे मथां हिन बदनामी जे टिके खे न रुॻो लाथो आहे, पर हुननि दुनिया जे ॿियनि क़ौमुनि जे मुक़ाबले में पंहिंजो पाण खे ज़बरदस्त नमूने मोखियो आहे। उहे माण्हुनि जो उहो ग्रोह जंहिंखे असीं सिंध वर्की चऊं था, जेके वापारी हुआ ऐं अञा ताईं आहिनि। तव्हां अॼु दुनिया जे कंहिं बि इलाइक़े में वञो, कंहिं बि मुल्क में वञो, बल्कि कंहिं खंड में वञो, अफ्रीका, यूरोप, अमेरिका, जापान, जर्मनी, जिते खपे उते वञो, शहर जे अंदरि को न को हिकिड़ो 2-3 घर सिंधी वापारियुनि जा हूंदा जेके पाण में सिंधी पिया ॻाल्हाईंदा, बहस पिया कंदा, परे खां पधरा पंहिंजे मारनि जूं ॿोलियूं सुञाणा ऐं माण्हू सम्झी वेंदो त सिंधी आहिनि। लतीफ़ साईं जे ज़माने में इहो ग्रोह पंहिंजे उरूज ते हो। ॿेड़नि में चढ़ी परे परे इलाइक़नि में वेंदा हुआ, वापारु कंदा हुआ, रूस खां वठी अफ्रीका ताईं, ऐं महीननि जा महीना, सालनि जा साल सफ़र कंदा हुआ। ऐं जॾहिं मोटंदा हुआ त पाण सां नाणू, दौलत जा अंबार ऐं ॿियूं वणज वापार खणी ईंदा हुआ। ऐं हैदराबाद, शिकारपुर, कराची जहिड़ा शहर सरसब्ज़ ऐं आबाद थींदा हुआ। सिंध में पैसो ईंदो हो, माण्हुनि खे धंधा मिलंदा हुआ, रोज़गार मिलंदा हुआ, गुज़र थींदा हुआ। लतीफ़ साईं ग़ैर मामूली माण्हुनि जो आशिक़ु हूंदो हो, बल्कि ग़ैर मामूली शयुनि, पखियुनि, जानवरनि जो आशिक़ु हूंदो हो। लतीफ़ साईं खे अहिड़नि माण्हुनि सां मुहबत हूंदी हुई जे सिंध जे रवाजी हलत चलत जे उबतड़ कंहिं ख़ासि ॻाल्हि में मशहूरु हूंदा हुआ। तंहिं करे लतीफ़ साईं इन ग्रोह जे माण्हुनि खे तमामु ज़बरदस्त ख़िराज ॾिनो आहे। उन सुर जो नालो आहे सुर सामूंडी। हिन में सिंध जे वणजारनि ऐं वापारियुनि जो दास्तान बयानु कयल आहे। पर उन दास्तान जा हीरा उहे माण्हू न आहिनि जेके हज़ारें कोह समुंडनि में वञी सफ़र कंदा हुआ ऐं ॿेड़नि में चढ़ी हलंदा हुआ। उन्हनि जो ज़िक्र ॿिए दर्जे ते ज़मीनी तरह आयो आहे। लतीफ़ किरेलनि जो, कमज़ोरनि जो, महरूमनि जो, ॾुतड़ियलनि जो, ॾुखोयलनि जो साथी हो। तंहिं करे इन कारोबार में जेका ॾुखोयल धुर हुई, हुन उन्हनि खे ॻायो आहे, उन्हनि जो ज़िक्र कयो आहे, उन्हनि जे अंदरि जो उदमनि, उमंगनि, महरूमियनि जा दास्तान बयानु कया आहिनि। उहे हुयूं वणजारियूं, वणजारनि जूं महबूबाऊं, जेके उहे पुठियां छॾे वेंदा हुआ। सालनि जा साल, ॾींहंनि जा, ज़माननि जा हिसाबनि खां सवाइ उहे गुम हूंदा हुआ, नाणनि सां लॾिजी ईंदा हुआ। पर उहो अरसो जेको हुननि ते गुज़रंदो हो, हुननि जी महरूमियुनि ते गुज़रंदो हो, हुननि सां जेका हालत थींदी हुई, तंहिंजो दास्तान सुर सामूंडी में आहे। ऐं इहो सुर सामूंडी दुनिया जे आला शहरी अदब जे बाबनि में हिकिड़ो मख़सूस ऐं आला दर्जे जो बाब आहे।
औरत जे विछोड़े ऐं महरूमीअ जे दास्ताननि में हिन जो ज़िक्र ख़ुशूस सां थियणु खपे जेकॾहिं तर्जुमो थिए त। इहे माण्हू कहिड़े दर्जे जा वापारी हुआ? तमामु वॾे दर्जा हुआ। मामूली सौदा बि कंदा हुआ, पर हीरनि जवाहरनि मोतियुनि जा सौदा कंदा हुआ। ऐं ईअं लॻंदो हो त ॼण त सिंधी वापारी ऐं वणजारा दुनिया मां लुट करे जीअं फुर जीअं वॾा वॾा फाते वेंदा हुआ ऐं मुल्कनि खे मारे फुरे, महमूद गज़नवी, सुल्तान, ॿिया हाकिम चंगेज़ हलाकू, तीअं सिंधी वापारी लाइ मशहूरु हो ॼण त लुट करे पिया अचनि। खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया, सौदो कनि न सोन जो, वॾा विहाऊ, मोती जी महिराण जा, तिन जा तामाऊ, साम्हूं ॾी साऊ, लनका लूटे आया। पर ॿिए पासे पुठियां सूरत हाल हीअ हुई त उहे महरूम वणजारियूं घरनि में वेठियूं हूंदियूं ऐं जेकॾहिं कंहिंसां अखि लॻी वई हूंदी, कंहिंसां मोहबत थी वेंदी कंहिं वणजारे सां, त उहो चवंदी हुई त ॿेड़ीअ जे भूणनि नींहं न कजे उनसी, उभियूं ॾंभ ॾिसनि जे सिड़ ॾेई सीर थिया। उन्हनि वणजारियुनि जी सूरत हाल ई ईंदी हुई त जॾहिं हू मोटंदा हुआ त पैसनि ऐं दौलत जे लालच में अञा घर ईंदा ई कोन हुआ त वरी तयारियूं कंदा हुआ वापसि वञण जूं। रहंदा तमामु थोरे वक़्त में हुआ, तंहिं करे उहे भाईंदा हुआ त ही सौदा करे ख़ुदा करे हिन जो धंधो को सौदो न हुजे हा, हिते ई को हट बट कढियो वेठो हुजे हा, नंढड़ो कजे हा, एतिरी कमाई न खपे, एतिरो धंधो न खपे, इहे मोती न खपनि, हीरा न खपनि, जवाहर न खपनि, ही घर हुजनि हा त बहितरु। लाहींदे ई कनि ॻाल्हियूं हलण संदियूं, ॾींदा मूं ॾुखनि वेह विझंदा जिंदड़ो। वणजारे जी माउ वणजारो न पलिए, आयो 12 माह पुण थो सफ़र संभे, आई उतर मुंद। ख़ासि करे हे जेके ॿेड़ा वेंदा हुआ से उतर में हलंदा हुआ, उतर जी हवा लॻंदी हुई त ॿेड़ा हिन जो वापारु घणो करे अफ्रीका जे तरफ़ हूंदो हो, ऑस्ट्रेलिया जे पासे हूंदो हो, हिंदुस्तान जे किनारनि सां हूंदो हो, त उहा उतर जी मुंद में उतर जी हवा उन्हनि खे धिकण ऐं मदद कंदी हुई। आई उतर मुंद हीअं उॾको न लहे, वटीन लाॼू बंद ॿीहर मखनि ॿीहड़ियूं। हवा लॻंदी हुई उतर जी त लाॼू बंद खणी वटे ॿेड़ियुनि खे तयारी कंदा हुआ। अहिड़ी हिकिड़ी वनजारी पंहिंजी ॿी साथियाणी खे चवे थी त अॼु वरी बि घर में ॻाल्हि वेठासीं त वरी ॻाल्हि शुरू थी वई, हितां हलंदासीं पोइ फलाणे बंदर तां, पोइ फलाणे तां, फलाणे बंदर तां, अलाही रुलम दाहूं कयुमि, पुकारियमि, मिंठूं कयुमि, आज़ियूं कयुमि, पर जेके हलण वारा माण्हू आहिनि तंहिंखे रोकबो कीअं? उन्हनि खे केरु चवे त वेही रहो, हिननि खे खपनि माल, हिननि खे खपनि दौलतूं, हिननि खे खपनि वॾियूं कारोबार, असांजी त ॻाल्हि ॿुधनि ई कोन था। अॼु पुण वायूं कनि वणजारा वञण जूं, हलण हारा सुपरी रुआं तान रहनि, आऊं झलींदी केतिरो आयल साम्हूं ॾियनि, पगह छोड़े जिन विधा ॿेड़ा ॿार में। बदकिस्मती इहा हूंदी त कॾहिं कॾहिं ईअं हूंदो त उहे जेके कुंवारियूं ताज़ियूं परणियल हूंदियूं हुयूं, उन्हनि कुंवारियुनि खे बि छॾे, ताज़ी परणियल महबूबानि खे बि छॾे उहे हलिया वेंदा हुआ। हू भाईंदियूं हुयूं त असांजी जवानी, असां शादी त कई पर पंहिंजी जवानी तबाह करे छॾीसीं हिन माण्हुनि जे पुठियां, जॾहिं हे ई त ॾींहं आहिनि खिलण जा, खाइण जा, मौजनि माणण जा, जोबन माणण जा, हिननि ॾींहंनि ते वञी समुंडनि में हलिया वेंदा, हिन शादीअ जो फ़ाइदो कीअं? वञई विसरी शाल जो तो सौदो सिखियो, अञा आए काल पुण थो सफ़र संभे, सेई जोभन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रुआं रहनि न सुपरी, आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं वियो वणजारो ओहरी। वणजारे कांधा, अहिड़े वणजारनि सां शादी करण न करण जो कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे ई कोन। वणजारे कांधा मूं हॾ में लाऊं लधियूं, मूं वर वेठे ई गारियो, लॻे उतरवार ढोलियो हलण जे करे।
इहे शादीअ हूंदे महबूब हूंदे विरह ऐं विछोड़े जा दास्तान हुननि जे लाइ अज़ाब हूंदा हुआ, हुननि खे परवाही कान हूंदी, हू पिया हलंदा हुआ, पिया वेंदा हुआ। पोइ दाह ॾिबी हुई, कंहिंखे दाह ॾे? वणजारे जी माउ, वणजारो न पलीअ, आयो 12 माह पुण थो सफ़र सुफे। पोइ कॾहिं कॾहिं ईअं थींदो जॾहिं उहे रवाना थींदा त उन्हनि खे वञण ई कोन ॾींदियूं हुयूं, ज़बरदस्ती कंदियूं हुयूं, जहाज़नि ते चढ़ी वेंदियूं हुयूं, जहाज़नि जे हुन मुनियुनि में हथ विझी बीहंदियूं हुयूं। उलोड़ण न ॾे वर विधाई वंझ खे, रह अॼोकी रातड़ी लालन मूं लाए, वञ में फोड़ाए एॾे सफ़र सुफी। पर पोइ रवाना थी वेंदा हुआ, रोकूं झलूं मिनथूं आज़ियूं उन्हनि ते को बि असरु कोन कंदियूं हुयूं ऐं उहे हलिया वेंदा हुआ। वणजारनि वरी प्रह पगह छोड़िया, वणजारनि वरी प्रह पगह छोड़िया, ओलियूं पसी उन जूं पेड़म ॻच ॻरी, वींदियसि मां मरी सारे साम्हूं ॿियनि खे। ईअं तड़पंदियूं तड़पंदियूं बीठे ॾिसंदियूं हुयूं त ॿेड़ा पिया वञनि, बेवस कुझु बि न करे सघनि। मूं उभे तड़पास, मूं उभे तड़पास, प्रियन पगह छोड़िया, हू अलाह आहार ओहरिया, ऐं दम दम दुआ कजांसि, आस न लाहींदियासि, वरी ईंदा मूं ॻरे। हिंदुआणियूं हुयूं, बासूं बासींदियूं हुयूं, सुखाऊं बासींदियूं हुयूं, तड़ पूॼींदियूं हुयूं, तड़नि ते वञी खथूर ॾींदियूं हुयूं, उभियूं तड़ पूॼीन वहूं वणजारनि जूं, आणियो अखा ॾीन खथूरी समूंड खे, जर थर ॾिया ॾे, जर थर ॾिया ॾे, वण टिण ॿधे वांटियूं, अला कांध अचे आसाइती आहियां। पर उहे हलिया वेंदा, कांध न ईंदा हुआ। मिलण जूं मौसमूं ईंदियूं हुयूं ऐं हलियूं वेंदियूं हुयूं, ॾियारे जा ॾींहं ईंदा हुआ ऐं ख़ाली रहिजी वेंदियूं हुयूं, बहार जूं मौसमूं ईंदियूं ऐं हे वैरान रहिजी वेंदियूं हुयूं। सर निसरिया पांद, सर में फसल थींदो ई कोन्हे, शइ थींदी कान्हे, रुॻो ख़ाली हूंदी आहे। सर जंहिं ते बहार जो असर ई न थींदो आहे घणो, तंहिंजा बि पांद निकिरी आया। सर निसरिया पांद, उतर लॻा आओ प्री, मूं तो कारण कांद, सहसे सुखाऊं कयूं। हाणे इंतिहाई नफ़ीस शहर आहे त सर जहिड़ी बेकार क़िस्म जी शइ, तंहिंमें बि ॻभ पैदा थिए, ऐं हीअ नौजवान औरत जंहिंमें ॻभ ऐं जंहिंखे औलाद थियणु खपंदो हो, उहा वैरान ऐं बेकार वेठी आहे। उन लाइ लफ़्ज़नि जी जेको इंतिखाब कयो आहे सो नफ़ीस आहे। तव्हां सम्झो था ज़िक्र कहिड़ी शइ जो थिए पियो, ज़िक्र वाज़े आहे पर बयान सतनि परदनि में कयल आहे। सर लोहीड़ा ॻभिया, सर त ठीकु आहे पर कुसर निसरिया, कुसर माना उहो सर जेको कतई जंहिंमें का शइ जान आहे ई कान। सर लोहीड़ा ॻभिया, कुसर निसरिया, तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा। आख़िर ज़माननि खां पोइ अलाए कॾहिं केतिरनि ज़माननि खां पोइ ख़बर पवंदी, ॿुधंदा हुआ तड़ तवारूं पूं मां साम्हूं डी आया। समुंड जे किनारे ते वञी बीहंदियूं हुयूं, हर का ॾिसंदी हुई हीउ सिड़ कहिड़ी ॿेड़ीअ जो आहे, असां वारे ॿेड़े जो आहे, के ॿिए जो आहे, हीउ विलाती आहे, को अरबनि जो आहे, को हिंदुस्तानियुनि जो आहे, के कहिड़नि जो आहे। पर हीअ आदी थी वई हुयूं, सुञाणी वई हुयूं, सम्झी वेंदियूं हुयूं त हीअ असां वारा आहिनि। सिड़ सुञाणियो चोए मां साम्हूं डी आया, मां न मुंहिंजो होए जानी हिन जहाज़ में। परे खां जेको उन झंडियूं हूंदियूं ईंदियूं, पर आस्ते आस्ते वांटियूं थियूं वरकनि,
पर अञा सिड़ न पधरा। झंडियूं ॾिसण में अचनि पियूं, सिड़ परे आहिनि, वाऊं थियूं थियूं वरकनि, अञा सिड़ न पधरा, सही थियूं मरकनि जिनी सदा आया, पर के ईंदा ई कोन हुआ। ओड़ा विया न वरिया, आऊं तंहिं मारी वेण, करे साम्हूं ॾी सेण, मुंहिंजे जुसे जाड़ पिरायो। सुर साम्हूं ॾी हुस्न मोहब्बत विछोड़े ऐं मेलाप जो हिकु बेमिसाल बाब आहे। उन में लतीफ़ साईं इंसानी मोहब्बत जा के बहितरीन ऐं बेमिसाल मंज़र पेश कया आहिनि। आऊं जन आसारे मथे तड़ गुज़ारियां, मूंखे विसारे छाल वञनि ओहरी। ईअं क़दम क़दम ते चपे चपे ते मुख़्तलिफ़ मंज़रनि, सॼो सुर असीं कोन था पढ़ी सघूं, मूं हुन मां टुकड़ा पढ़िया आहिनि, पर हीउ सुर लतीफ़ साईं में ॿिए हंधि दर्द आहे, ससुई में मारुई में हर सुर में पंहिंजी कैफ़ियत आहे। हीउ सुर रोमांस जो सुर आहे, किथे पहाड़ आहिनि, किथे सहरा आहिनि, किथे रणपट आहिनि। हीउ समुंड जे बारे में आहे, समुंड, नाखुआ, ॿेड़ियूं, हसीन औरतूं समुंडनि जे किनारनि ते इंतज़ारु कंदड़ लॼूं, उतर जी मुंद, ॾियारीअ जा मंज़र, औरतुनि जा इंतज़ाम, अखा समुंडनि में पंहिंजे तसवर जे अखियुनि सां ॾिसो त उहो मंज़र ॾिसो त सिंध जा हिकिड़ा बहितरीन मर्द ऐं औरतूं समुंडनि जे किनारनि ते ज़िंदगी घारे रहिया आहिनि ऐं पोइ फैलिजी वञनि था सभिनी खंडनि में, सभिनी मुल्कनि में। वरी बि जीअं ॼार को मुहाणो विझे ऐं उनखे छिके हिकिड़े हंधि गॾु करे, जीअं कंहिं कशिश सबबु उहे परे परे जा माण्हू वापसि ईंदा हुआ, शिकारपुर में, हैदराबाद में, कराची में, ठटे में, अहिड़ी तरह सिंध मालामाल थींदी हुई ऐं सिंध जे औरतुनि जी मोहबत हणी वञी हंधि कंदी हुई ऐं विछोड़ो मोहबत जे विसाल में तब्दील थी वेंदो हो। जेॾो तुंहिंजो अला बाछद ओरियाई मंगा